जी तो देखो कुछ अरसे का मदे जी के जो टारगेट किलिंग रखी करे टारगेट की बुनियाद से बदअमनी जो वरचाड़ियो वियो हुयो जे बदअमनी जो सो दंगायल असो सहाफ़ी भा जो सो सोशल मीडिया जो प्रेसिडेंट कमांडो पवर साहब भी है ही पुलिस की या इंतजामिया की नाली से भी जो हेतरो अरसो गुजरण के बावजूद उनकी चोरी वापस न कई वही है उनके जो सो उन मुतबादिल भी न दिनो वो है असां वटि जेकॾहिं को SHO अचे थो त अलाए कहिड़ो ही हिकिड़ो ट्रेंड चल हलायो वियो आहे त चए त फलाणो फर्ज़ जेको आहे त उहो अहिड़ो हुयो उहो हीअं करे आहे उन जे वक़्त जी चोरी आहे मूं अॻे बि चयो आहे हाणे बि इहो ई अर्ज़ु कंदुसि दादा या त SHO जी पोस्ट हलाए करे फ़र्ज़ जे मथे ते लिखी छॾियो त SHO आहे या पोस्ट माण्हू फ़र्ज़ भली मटिजी थो वञे पर लके हिते जेको आहे सो पोस्ट बरक़रार आहे माण्हू जेको आहे मुखात पोस्ट सां थींदो आहे कंहिं फ़र्ज़ सां न थींदो आहे इन जे लाइ मौजूदा पोस्ट ते वेहंदड़ फ़र्द खे असांजो मुतालबो आहे त न असांजो अॻिले सां को तालुक़ु हुयो न तोसां तालुक़ु आहे असांजो तालुक़ु आहे पोस्ट सां बराए महिरबानी SHO जी पोस्ट असांखे जेको आहे त इहा चोरी वापसि करे ॾियो बाक़ी जेकॾहिं अहिड़ी शइ न कंदा त असां जेको आहे सहाफ़ी बिरादरी सां हर मोड़ ते गॾु हूंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम सभिनी सहाफ़ी भाउ शहरी मौजूद सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। असां सहाफ़ी बिरादरीअ सां ॿधल आहियूं। मां SHO मुख़्तियार अबड़ो सुठो अफ़सर आहे मां हुनखे रिक्वेस्ट थो कयां त असांखे कमांडो साहब जी चोरी वापसि कराए ॾिनी वञे इहा तुंहिंजी महिरबानी थींदी ऐं असां सां भलाई कर इहे चोरियूं थींदियूं आहिनि असांजी बि चोरी थी वियूं आहिनि पर तदारक असांजो बि नथो थिए मथनि मथनि ऑफिसरनि ताईं भॻायूं DIG साहब ताईं भॻो आहे SP साहब वटि ग्रुप ठहियलु आहे उते मिलियासीं मतिलबु खाला असां इहे असांखे दिलासा ॾिना था वञनि पर हे सुठो अफ़सर आहे मां हुनखे रिक्वेस्ट थो कयां अचे शाम कोर्ट मां मां बि हुनखे चवां थो भाउ सहाफ़ी कमांडो खे चोरी वापसि कराए ॾे त तव्हांजो निहाल शुकुर थींदा। बाक़ी सूबेदार इहे 5 ॾींहं अचनि था 6 ॾींहं चोरी थिए थी बदिली था कनि इहो हिन जो तदारक न आहे बदिली न कयो उनखे छॾियो त असांजो ॾोह ॻोल्हे तो मां रिक्वेस्ट थो कयां SP साहब खे त मदे जे में ॾोह वधी विया आहिनि असांजो को तदारक कर असांजे भाउ सहाफ़ीअ खे इहा चोरी मोटाए ॾिनी वञे त तव्हांजा लख शुक्राना थींदा।